अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों कीअं आहियो उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदो। साथियों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह बारम्बरी जे तारीख़ी मेले में ऐं उते काफ़ी सालनि खां जेका आहे सा सिंध जी सकाफ़त आहे उनखे उजागर कंदड़ ही नौजवान सिराज अबड़ो पाण जो तालुक़ु जेको आहे सो गंबट शहर खां आहे अदा जो ऐं हिन जो कमु आहे सगियूं खपाइण सगियूं ऐं उनखां अलावा भर्त जा सामान जेके आहिनि अॾे वटि मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं खैर दो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे फर्स्ट क्लास। सिराज तव्हां सिंध जा कहिड़ा मेला घुमंदा आहियो? साईं तक़रीबन असां पूरी सिंध घुमंदा आहियूं। बाक़ी हीअं वॾा मेला आहिनि सिंध जा, जीअं बारम्बरी जो मेलो आहे, समन सरकार जो मेलो आहे, भटाई सरकार जो मेलो आहे, गाजी शाह जो मेलो आहे। इन खां अलावा पूरी सिंध जा अहिड़ा काफ़ी दरगाहूं आहिनि जिन ते असीं वेंदा आहियूं। पर हीअ असांजो तक़रीबन कारोबार 50-60 साल खां वठी हलंदो आहे। असां इहे हिन में तक़रीबन मां हिन वक़्तु 3 पीढ़ी आहियां। असांजो ॾाढो हुयो, उन खां पोइ वालिद साहब आयो आहे, उन खां पोइ हाणे मां आयो आहियां। अलाह जो शुक्र आहे रोज़ी मिले थी, रोज़ी कयूं था। ऐं हीअ असां पंहिंजो सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां बि मशहूरु आहे। काफ़ी अहिड़ियूं नुमाइशूं बि कंदा आहियूं, शहरनि में लॻंदियूं आहिनि उते बि वेंदा आहियूं। सिंध वारो ॾिहाड़ो बि मल्हाईंदा आहियूं पंहिंजे शहर में, उते बि स्टॉल वग़ैरह इहो पंहिंजो लॻाईंदा आहियूं। अच्छा सिराज भाउ इहो पंहिंजो दरगाह बारम्बरी आहे, हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजी सिंध जे सकाफ़त जूं काफ़ी शयूं हिते पहुतियूं जिन में ढगा बि भला हुआ, घोड़ा बि भला हुआ। उनखां अलावा सिंध जूं काफ़ी अहिड़ी सकाफ़ती उठ बि हुआ। उनखां अलावा ॿियूं हथ जे हुनर जूं शयूं। हीअ तव्हां जेके सगियूं ठाहियो था हीअ सिंध जे कहिड़े ज़िले में सभ खां वधीक चवंदा? ही भाऊ तक़रीबन असांजे खैरपुर मीरस में तक़रीबन घणियूं ठहंदियूं आहिनि। बाक़ी ॿियनि शहरनि में बि ठहंदियूं आहिनि, पर असांजी जेका शइ न हथ जी शइ आहे ऐं मज़बूत शइ आहे ऐं मशहूरु शइ आहे। छो जो असांखे घणो टाइम थी वियो आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर जे तालुके गंबड़ में। असांखे तक़रीबन घणो टाइम थी वियो आहे, इहे ठाहींदा था अचूं, इहे खपाईंदा बि अचूं था। उते शहर में बि खपाईंदा आहियूं, शहर में बि पंहिंजा दुकान आहिनि, उते बि इहो कमु सॼो पियो हलंदो आहे। सिराज भाउ महांगाई जो ही दर्दनाक दौर गुज़री रहियो आहे त तव्हांजो हिन जेका सा सगियुनि जे कारोबार में केतिरो फ़र्क़ु आहे? मतिलबु कारोबार में महांगाई सबबु हिन कारोबार ते केतिरा असरात पिया आहिनि? अटो एतिरो महांगो आहे, उनखां अलावा खाइण पीअण जूं शयूं एतिरियूं महांगियूं आहिनि, मसवाड़ूं महांगियूं आहिनि, मेलनि जा ख़र्चा वॾा आहिनि, त तव्हां उनखे कीअं अफोर्ड कयो था? बसि साईं असल में छा आहे, महांगाई जो वॾो असरु पियो आहे। हिकिड़ो जेको हाणे असांजे सिंध में जेको फ्लड जो जेको इशू हलियो, उन में न माण्हुनि जा काफ़ी जेका सो ॻोठ शहर ऐं तबाह थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं बि माण्हुनि जे ॿनियुनि में पाणी आहे, फ़सुलु कोई बि न थियो आहे। ऐं वरी मथां वरी महांगाई, अटो ॾिसो था, पाण ॾिसो था 50-60 रुपया 70 रुपया किलो हूंदो, हाणे 150 रुपया किलो थी वियो आहे। उनजो घणो इशू थी वियो आहे महांगाई जो। बाक़ी ॿियो महांगाई जे करे असांजे कारोबार ते असरु इलाही पियो आहे। हिते पूरे मेले में इलाही असरु पियो आहे ऐं काफ़ी मेला ॿिया बि करे आया आहियूं, उन्हनि ते बि इलाही असरु पियो आहे सिर्फ़ु महांगाई जो। बाक़ी इन जे करे माण्हू अचनि बि घटि था पिया महांगाई जे करे। छो चवंदा बाबा महांगी शइ आहे, महांगी कीअं वठंदा, असां खाइण में पूरा लॻा पियूं या मेले में काई शइ वठूं, इहो इलाही असरु पियो आहे, इलाही असरु पियो आहे। अच्छा अदा सिराज ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका एतिरी वॾी महिनत थियल आहे, हीअ सभु हथ जो कमाल आहे या कुझु मशीनरी जो बि इस्तेमालु आहे? सॼो ई हथ जो कमाल आहे, सॼो ई हथ जो कमाल आहे। हिन में मशीन जो कोई बि न आहे अहिड़ी काई शइ जेका मशीन जी ठहियल हुजे, तक़रीबन सॼो हथ जो कमाल आहे। हा महिरबानी दोस्तों, अॼु जो ही वीडियो तव्हांखे कीअं लॻो पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। असां मौजूदु आहियूं हिन दरगाह बारम्बरी ते पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरुल्ला उते के अॻे के वीडियोज़ ताईं, अॻे के लाइव ताईं, अॻे के सिंध जी सुहिणी दरसगाह दरगाह, उनखां अलावा सिंध जे ख़ूबसूरती ताईं पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरुल्ला उते के जो मुर्की मोकल जहिड़ा पेर तेरा ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।